ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मुल्क में आम चूंडनि जा गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो हलंदड़ आहे। शिकारपुर जे PS7 गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ BP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख कामयाब थी वियो आहे। शिकारपुर 1 BP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख 60,904 थी वियो आहे। JUIF आगा तैमूर ख़ान 43,575 खणी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मुल्क में आम चूंडनि जा गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो हलंदड़ आहे। शिकारपुर जे PS7 गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ BP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख कामयाब थी वियो। शिकारपुर 1 BP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख 60,904 वोट खया। JUIF आगा तैमूर ख़ान 43,575 वोट खणी सघियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मुल्क में आम चूंडनि जा गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो हलंदड़ आहे। शिकारपुर जे तक PS7 ते PP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख 60,904 वोट खणी कामयाब थी वियो आहे। मुल्क में आम चूंडनि जा गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। शिकारपुर जे तक PS7 ते PP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख 60,904 वोट खणी कामयाब थी वियो आहे।